घोटकी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में लेडीज़ मार्केट घोटकी में गंद सटण वारी जगह ते नामालूम माण्हुनि जो कब्ज़ो, जंहिं ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला खान धारे जो सख़्ती सां नोटिस वठंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो सां फ़ोन ते राब्तो करे घोटकी लेडीज़ मार्केट में थियल कब्ज़ो हिकदमि ख़त्म कराइण लाइ चयो, जंहिं खां पोइ सिकंदर अली लाखो म्युनिसिपल अमले सां गॾिजी कब्ज़ो ख़त्म कराए सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं सूबाई वज़ीर जाम इकरामुल्ला खान धारेजो खे फ़ोन ते ॿुधाए। इन मौक़े ते ॿिन्ही अॻुवाण चयो आहे त शहर असां सभिनी जो आहे, कंहिंखे बि कब्ज़े जी इजाज़त न ॾिनी वेंदी। असां पंहिंजे शहर जी पाण हिफ़ाज़त कंदासीं। इंशाअल्लाह घोटकी शहर खे ख़ूबसूरत बणायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।